मुस्लिम लीग नून वज़ीर आज़म इमरान खान का फौरी तौर इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। एहसन इक़बाल जो चवण आहे त हुकूमत बचाइण लाइ स्टेट बैंक खे IMF वटि गिरवी रखियो वियो आहे। मुल्क ॾेवालीअ जो शिकार थी वियो। इक़्तिसादी राब्ता कमेटी चीन मां 1.5 लाख टन भाण ॿाहिरां घुराइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। फवाद चौधरी जो चवण आहे त 50,000 टन भाण जो पहिरियों जहाज़ 10 फ़रवरी ते पाकिस्तान पहुचंदो। जनवरी खां 6 टन मक़ामी भाण मार्केट में अचणु शुरू थी वेंदो। सिंध सरकार 50,000 मैट्रिक यूरिया भाण ॿाहिरां घुराइण वारे वफ़ाक़ी सरकार जे फ़ैसिले ते ख़दशनि जो इज़हार करे छॾियो। वफ़ाक़ी सरकार ज़राअत ऐं फूड सिक्योरिटी लाइ ख़तरो करार। मंज़ूर वसाइण जो चवण आहे त इमरान सरकार भाण अफ़गानिस्तान स्मगल कराए माफ़िया खे फ़ाइदो पहुचायो आहे। रियासती मदीना जी हुकूमत में आबादकार भाण लाइ रोई रहिया आहिनि। 50,000 मैट्रिक टन भाण घुराइण जो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। घारो थाणे जे SI जो थाणे मां गोली लॻल लाश हथ। अलीगुल चांडी जो 3 गोली लॻल लाश हथ अचण खां पोइ पुलिस में थरथलो। पोतीअ जे वारसनि क़त्ल जो शक ज़ाहिर करे छॾियो। SSP ठटे डॉक्टर इमरान तरफ़ां वाक़े वारे हंध जो दौरो। पुलिस मूजिबि आपघात कंदड़ ASI मुबैना पुलिस मुक़ाबले में 2 अहलकारनि हिकु हथियारबंद जे मारिजण वारे केस में फरियादी हो। इंतिज़ामी केसनि जे दबाव सबबि हुन तंग थी आपघात कयो। मुल्क में कोरोना वायरस जे केसनि में मुसलसल इज़ाफ़ो। 3 महीननि खां पोइ पॉज़िटिव केसनि जी शरह 2.5% ताईं पहुची वई। NCOC सरबराह असद उमर जो चवण आहे त ओमिक्रोन सबबि फ़िलहाल लॉकडाउन जो को बि इम्कान नाहे। वैक्सीनेशन ते ज़ोर ॾिनो पियो वञे। मिर्ज़ापुर में गाहेजा थाणे जी लॉकअप मां 3 कैदी भॼी विया। पुलिस में थरथलो। SSP नोटिस वरितो। 3 पुलिस एहलकार मुअत्तल ऐं गिरफ़्तार। वाक़े जी जांच करण जो हुकुम। रते दे रेवासी नौजवान पंजाब जे इलाइक़े डेरा गाज़ी खान में क़त्ल। प्लाट जे मामले तां लोलाई बिरादरी जी बिंदुरनि विच में हलंदड़ तकरार तां मुख़्तियार लोलाई खे हथियारबंदनि गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। फैज़गंज में अली नवाज़ वाह खे 10 फुट घारो पइजी वियो। कणक समेत ॿियो फसल ॿुॾी वियो। आपाशी अमले क्रेन घुराए घारो बंदि करण जूं कोशिशूं शुरू करे छॾियूं। उस्मान शाह ओड़ी वेझो मेल शाख खे 50 फुट घारो पइजी वियो। केतिराई ॻोठ ऐं फसल ॿुॾी वियो। आपाशी अमले जे न पहुचण ते ॻोठाणनि तरफ़ां पंहिंजी मदद पाण ते त घारो बंदि करण जूं कोशिशूं। टने आदम में माल गाॾी सां हादसे खां पोइ ट्रैक बहाल। मुख़्तलिफ़ हंधनि ते रोकियल मुसाफ़िर गाॾियूं पंहिंजी मंज़िल ते रवानियूं।